चरण पियूं छा? हाँ चरण पियूं ना टेम ही कोन छो टेम उठी त पोइ हलंदा घर अदा हल घर त मानी पता मूंखे बि ख़राब पाण बि खाइयां हाँ दा मानी मूंखे पचाइणी आहे अदा हाणे तूं हिते वेह मां महंगे पर चढ़े जा ओ पुछूं ने ओए तुझे भाग काते आ अदा अदा हल त वरिया मूंखे हिन ज़मीन में अंदर पूरणो आ हेलो माँ हेलो हेलो हेलो
हाँ वडेरा साईं ये हवाले ये भुलजी पिया मुझी जमीन से ये जमीन अदा निजाम जे अख में आहे। ये जमीन असां जी अपन ॾाॾनि जी आहे निजाम पी जी नाहे। वडे निजाम लाइ तो ये गलत लफ्ज़ इस्तेमाल क्या है? इज्जत ए शराफत से ये जमीन असां जे हवाले कर न त तुझो इंतकाम मौत आहे मौत। दुनिया में असां ब भाइर अल्लाह सवा ॿियो केरु कोन्हे असांजो। हिकु मुंहिंजो नंढो भाउ आहे ॿियो मां आहियां ॿियो इहा मुंहिंजी ज़मीन आहे अन्न ॾींदी आहे असां खाईंदा आहियूं। इहा माउ आहे जीजल भाई असांजी निज़ाम खे चईसीं न वराम तोखे पेरे पवंदो ॿाहूं ॿधंदो ईअं ज़ुल्म मूंसां न करे। अल्लाह जा वास्ता अथई मदीने जा वास्ता अथई ईअं न कर ज़ुल्म न कर। उथ वरियाम उथ 2 मिंट बीह त मां अदा सां ॻाल्हायां। हेलो अदा अदा वरियाम ॾाढो रोए थो। ठीक है ओके ओके अल्लाह हाफिज़। वॾे निज़ाम छा चयो? वरियाम मूंखे माफ़ कजांइ। बेगुनाह वेचारो मरियो इन जमीन जे करे। तुझे न रक्त जो माने सामा के न छड़ी तुम जरा अदा अदा अदा। सिंधी एक्शन ड्रामा मजलूम háري हर नई किस्त हफ्ते खां पोइ हर अङारे ते रात जो 10 बजा ईंदी। ॾिसण न विसारींदा रहमान खान मज़ारी फिल्मस ते।